Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मुझे लाइ फ़ैसिलो करणु आसान न आहे। सभु हालात इन साम्हूं त आहिनि। फसिया हालतनि सां मुंहुं ॾींदासीं। बस मां साफ़ साफ़ तव्हांखे इहो चवणु चाहियां थो त तव्हां मायरा खे हिकु मामूली रांदीगो सम्झी बेदर्जीअ सां किरायो आहे। छा? अॼु खां 30 साल पहिरियां अवां बि कंहिं कंपनीअ में कचरो साफ़ कंदा। मूं तोखे चयो बि हो तूं बाहि सां पई खेनी, तौकीर खां परे रह। हाणे ॾिस जाने जो नतीजो छा निकिरंदो। मां तौकीर सां शादी करण लाइ तयार आहियां। छा? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।